अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां महबूब उमर जो हिन वीडियो में असां सिखंदासीं कंहिं बि वीडियो जो को बि पार्ट डाउनलोड करणु। पोइ तव्हां फेसबुक तां डाउनलोड कयो या यूट्यूब तां या अदरवाइज़ कंहिं बि वेबसाइट तां तव्हां का बि वीडियो वेबसाइट आहे उन तां को बि वीडियो जो को हिकिड़ो हिसो डाउनलोड करणु चाहियो था त तव्हां कीअं था करे सघो। त अॼु तव्हां हिन वीडियो खे अॻिते ॾिसंदा रहो ऐं हिन वीडियो में तव्हांखे सेखारींदुसि त तव्हां कंहिं बि वीडियो जो को बि पार्ट यानी का 5 मिंटनि जी वीडियो आहे उन मां तव्हांखे सिर्फ़ु 3 सेकंडनि जो हिकिड़ो हिसो खपे थो त तव्हां उहो डाउनलोड कीअं कंदो, या को 10 मिंटनि जो गानो आहे तव्हांखे 3 सेकंडनि जो स्टेटस जे लाइ का कुझु ॿोल खपनि था त तव्हां उहे डाउनलोड कीअं कंदो। त अचो त वीडियो ॾिसूं। सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन। सभ खां पहिरीं आउं यूट्यूब ते का बि हिकिड़ी वीडियो प्ले थो करे वठां। जीअं मिसलन मूं हिकु ही व्लॉग प्ले कयो आहे ऐं हिन जो जेको शुरू में इंट्रो आहे काफ़ी मूंखे सुठो लॻो। सही आहे, एड ख़तमु थी एड स्किप कयो। हाणे तव्हां ॾिसो ही शुरू में जेको धूम ब्रोस जे नाले सां हिकिड़ो इंट्रो आहे। ओके, ही इंट्रो मूंखे तक़रीबन 5 सेकंड छॾे करे बाक़ी 10 सेकंडनि जो खपे थो। तव्हां इहो कीअं डाउनलोड कंदुसि, गॾु रहिजो। ओके, हाणे हिन खे असां शेयर कंदासीं। मिसलन जो लिंक हासिलु करण जे लाइ असां शेयर जे बटन ते क्लिक कंदासीं। ओके, ऐं हेठि जेको कॉपी लिंक आहे इन ते क्लिक कंदासीं। ऐं हाणे असां ईंदासीं पंहिंजे ब्राउज़र में ऐं हिते सर्च कंदासीं clipconverter.cc। ठीकु आहे, हिकिड़ी वेबसाइट जो नालो आहे clipconverter.cc। हिन वेबसाइट ते तव्हां ईंदो, हीअ हिन जो इंटरफेस आहे। हिते लिंक तव्हां पेस्ट कयो ऐं कंटिन्यू ते क्लिक कयो। हिकु एड ईंदो, हुनखे कटियो ऐं हीअ साम्हूं तव्हांजे अची वई वीडियो जी रेज़ोल्यूशन। तव्हां कहिड़ी रेज़ोल्यूशन में डाउनलोड करणु चाहियो था ऐं तव्हां 1080p में या 720p में जंहिंमें तव्हां डाउनलोड करणु चाहियो था उते तव्हां क्लिक कयो। रेडियो बटन अची विया, उन रेडियो बटन ते तव्हां क्लिक कयो। ठीकु आहे, ऐं 720p में डाउनलोड करणु चाहियां थो ऐं हेठि जेको फॉर्मेट आहे उन्हनि में तव्हांखे मुख़्तलिफ़ फॉर्मेट ॾिना वेंदा त तव्हां MP3 में डाउनलोड करणु चाहियो था, M4A में डाउनलोड करणु चाहियो था, AACC में या MP4 मां MP4 में डाउनलोड करणु चाहियां थो। ऐं स्टार्ट जो टाइम जेको आहे, कन्वर्ट जो स्टार्ट जो टाइम जेको आहे उहो लिखां थो सिर्फ़ु 5 सेकंड। ऐं जेको एंड जो टाइम आहे उहो रखां थो सिर्फ़ु 10 सेकंड या 15 सेकंड। 15 सेकंड रखां थो, जीअं मूंखे ही सिर्फ़ु 10 सेकंडनि जी वीडियो मिले। ओके, ही कन्वर्टिंग शुरू थी वई ऐं सेकंडनि में थी वेंदी। तव्हांजे साम्हूं आहे। दोस्तों हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं थी वई आहे। 590 KB जो फाइल आहे जेको डाउनलोड पियो थिए ऐं डाउनलोड थी वेंदो। जी, डाउनलोड थी चुको आहे। हिन खे असां ओपन कंदासीं। हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं अची वियो धूम ब्रोस जो जेको 5 सेकंड खां पोयां शुरू थियो ऐं 15 सेकंड यानी 10 सेकंडनि जो वीडियो डाउनलोड थी वियो। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजूं पुराणियूं वीडियोज़ न आहिनि ॾिठियूं त काफ़ी कम वारियूं वीडियो आहिनि ऐं तव्हांखे बिल्कुलु तव्हांजे लाइ तमामु घणी मददगार साबित थींदियूं। तव्हां मुंहिंजे चैनल ते वञो ऐं पुराणियूं वीडियो जेके आहिनि उहे ज़रूरु ॾिसो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।